अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारा सभिनी दोस्तनि खे। दोस्तों नई ख़ुशख़बरी इहा आहे त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे लावारिस। हीउ ड्रामो कहिड़े चैनल ते हलायो वेंदो या हिन ड्रामे में मशहूरु कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा, हिन वीडियो में मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों जेकी ख़बर मूंखे पई आहे त हीउ ड्रामो जेको आहे सन टीवीअ ते हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे जी शूटिंग हली रही आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तमामु बहितरीनु आहे ऐं हिन ड्रामे जी शूटिंग हली रही आहे मुख़्तलिफ़ लोकेशन ते। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लावारिस ड्रामो सन टीवीअ ते आहे। हिन में असद कुरैशी, निसार शाह, मजू सतार लाड़, इन खां अलावा वॾा मशहूरु अदाकार कमु कंदा। हाजन टीणो, इन खां अलावा काफ़ी एक्टर जेको आहे नवां पुराणा हिन ड्रामे में शामिलु थी चुका आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो तमामु बहितरीनु हिट साबित थींदो। दोस्तों उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों हिन चैनल ते तव्हांखे सिंधी ड्रामा फिल्मियूं हर अपडेट तव्हांखे मिलंदी। दोस्तों महिरबानी।